अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे के साहब इधर शाला शायद ठीक ठाक। बाबा क्या तो कहता है? चेक करें पर्चो उठा। इन्होंने छात्र पर्चो उठा बाबा। साइडे खबर मशीनों बटोड़ा न कयूं हालत घणी आ बाबा। सागर जोर सा उठ सागर। अरे बाबा तू छत पे ननके पर्चो उठाए। दिया लाल खेरता है दिल पे धड़के नस पे जोर सा ही पुत को करे खैर में चाहती हुआ बाबा मां तो के बुधाया न को दिल थी कम करे न को दिमाग थो कम करे गुर्दा मुजा फैल हन समझे जेके बीमारियूं ना हन उहे ठका कराए न हण सदे पर्चो मुखे एड़ो टाए जो मां निकरी वजा बाहर साईं थोड़ा सीधा थी पियो ओ बाबा। अरे बाबा ने तू समझा मेहरबानी कर साईं इलेक्शन जो टाइम लगो पिया मां जो थोड़ा फोटो बंद कर हां इनके बंद कर बाबा तू मेहरबानी कर बाबा हाल वाला मत सोच चालू कर जा तो साईं वाला मोबाइल का बस थो वने बाबा छड दे निगार के यार बाबा तू मेहरबानी करे मुखे पर्चो उठाए दे एड़ी बीमारी लिखी जिन जो इलाज हिते थे ही न बस अने एतरे बीमारी ता के आई नहीं कोने की बात अल्लाह माफी दे मुखे बीमारी आहिन कोन पर तू लिख मतलब आहिन समझ गार आए ना हां लिखा लिख अने मसलो इहो आहे दाना कीअं लिखां बाबा दिल कम कान थी करे दिमाग कम करन छडे थो वने ठीक आ गुर्दा फैल हन आई मतलब त ये कुछ टी अरे वी हन ना जायज कम तो करान चाहे एमपी साहब अरे बाबा ही केरा ये कंप्यूटर छोकरो हूंदो बाबा तू चुप कर भी तू बिस्मिल्लाह कर लिखी दे मुखे एड़ो सर्टिफिकेट ठाए दे ठीक आ न जो मां आऊं बस आसानी से बाहर हलियो वञा इते मुखे जितो करेला थो त सुप्रीम कोर्ट जा अलग मुंडे अचन था वो नोटिस यो नेपाल जा अलग छापा पोया मुखे त रद्द करे हाणे समझी तो के ला मुन सियासत त हथ खयो और गो मुंजी जान चली त मां इता निकरी आले वळ्या हाणे समझीस माना तू इता भजण तो चाही हूं माना रे बात के बाहर कोन ता छडीना न बाबा हूं किए छडींदा मुखे बता बीमारी जो बहानो करे ता भजण तू लिखी हाणे बिस्मिल्लाह मुंजी गाल ॿुध सर हाणे इहे सर्टिफिकेट या जाली मुखां कोन ठंदई असां ईमानदार माण्हू लॻा पिया आहियूं हाणे सुभाणे कोताला खाता को मसलो थिए तोखे ख़बर तूं त हाणे चईं थो मां निकिरी वञा तूं वेंदे मूं चाहिया नंढड़ा बचड़ा आहिनि ही सेंटर मां संभाले वेठो हूंदो पोइ ॾे सभु कुझु मां केॾां वेंदुसि ॿुधा बचड़े वारो माण्हू मूं चाहिया नंढड़ा बचा आहिनि यार इहो ग़लति कमु मूंखां कोन थी बेली खुदा जो को कहर पवे ही करी छा तू ही तो के एमबीबीएस जी डिग्रियूं कहीं वठाए ॾिनियूं ही सेंटर तोखे कहीं खोलाए ॾिना इन जे करे ई त असांखे औखी सौखी महिल कम न अची यार पोइ ऐं हींअर तूं माना इहे ॻाल्हियूं थो करीं उहा तव्हांजी महिरबानी उहो तव्हांखे मां थोरा लाथा बिल्कुलु तव्हां ईअं मुंहिंजा कम न कया लाज़मी मूं ॿ टे रुपया ख़र्च कया तॾहिं तव्हां मुंहिंजा ईअं कम कया पैसा ॿुधा पैसा ॿुधा न यार मूंखां लख रुपया तोखे ॾींदुसि तूं लिखी ॾे यार महिरबानी कर लख चढ़ी वई यार यार तूं हुनखे सम्झावे कोन ठहंदी मूंखां कोन ठहंदई घणा पैसा अरे असां घणा पैसा वठंदे सर इहो असां ग़लति कमु कंदा ई न आहियूं अरे मूंखे ख़बर आहे जेको ग़लति कमु हिते कोन थो थिए हा सर्जिकल वार्डन त अॼु कहिड़ा कहिड़ा कम था कनि पोइ दिमाग़ तव्हांजो ख़राब थी वियो आहे ऐं लिखी ॾे 5 लख वठिजां 5 लख वठिजां बसि न लिखी सर इहा 5 लख त मुंहिंजी फीस को थी ॾे डॉक्टर साहब जे न मथे दी जी छाजी फीस आहे तमामु लाज़मी सेंटर ते ख़र्च आहिनि पर हाणे तूं ज़ोर थो करीं हाणे वधीक न त हाणे दोस्त माण्हू आहीं 50 लख रुपया थींदई सर्टिफिकेट तो ठाहे तो अरे खुदा जी भाई 50 लख रुपया भला मां हिते सर तव्हांजे लाइ स्टम्प हर शइ नवां ठाराईंदासीं पोइ हाणे तव्हां पाण सोचे था सघो ॾिस न हाणे मुंहिंजो बि रोज़ी जो मसलो मां बि ड्यूटी वारो माण्हू सेंटर वारो माण्हू ही बेड मुंहिंजो सभु कुझु हिते सभु कुझु जे ख़बर पइजी वञे ॿार अॻियां त मां थींदुसि न तूं त निकिरी वेंदे न ॿाहिरि पोइ केरु ॾींदो नेब वारनि खे मुंहुं कोर्ट खे केरु ॾींदो मुंहुं ॿुधा तव्हां त वञो था हिननि खां भाॻा हींअर तव्हां बि घणो ई माल खाधो सिंध जो आदमी असांजा कुझु मिले असांजो हक़ आहे 30 लख तो के ॾींदुसि बसि हाणे महिरबानी करे टी न यार हाणे 50 पूरा ॾींदो मां सर्टिफिकेट पोइ ठाहे तोखे ॾियां वॾो रिस्क आहे उस्ताद 40 ॾींदुसि हाणे लिखी ॾिजे बसि
40 मूंखे सर्टिफिकेट सही करे सभिनी डॉक्टरनि ऐं बीबीएचनि जेके डॉक्टरनि दिलि जा दिमाग़ जा फिफड़नि जा गुर्दनि जा सभिनी जा उन्हनि जूं सयूं थियल खपनि बंगले ते असां हीअं कर 45 लख रुपया 5 लख रुपया छोकिरे जो ख़र्चा बाक़ी 40 लख मुंहिंजो बेटा ख़र्चा ठीकु आहे 45 लख तूं तयारु रखजांइ छोकिरो शाम जो सर्टिफिकेट खणी ईंदे हिनखे पैसा ॾेई हाँ पैसा तो मिली वेंदा सर्टिफिकेट सभिनी जूं सही थियल हुजनि ओरिजिनल सही Very का nice, correct. ग़लती हूंदी त पोइ उनजी ज़िम्मेवारी तव्हांजी इंशाअल्लाह ख़बर आहे न हाँ। अल्लाह ख़ैर कंदो हालत ॾिस हमरा जा पकड़ ई कोथा बेनी घरिया हाणे बाबा नेक वारनि अहिड़ो कमु कयो खयां अथऊं कोरट सगोरी खयां अथऊं मुड़ुस जो 45 लख चईस करोड़ त चईस त कुछ अरे ॼट तूं सम्झ त सही न असली सर्टिफिकेट थोड़ी ठाहिणी आहे नकली ठाहिणी आहे हा हाणे हीअं कजे शाम जो तूं जो आहे बसि माना सर्टिफिकेट नकली ठाहे टपा बपा हणी कूड़ा वञी ॾेई 45 लख रुपया वठी ॾियां पहिरें पैसा हा पहिरियां पैसा वठी पोइ ॾिजांइ चङी तरह चेक कजे पैसा नकली मथां हुजनि ठीकु आहे ठीक है सर।